आपको शुरू में भी कहा ना, मैं कभी किसी को NRO नहीं दूंगा। वो इसलिए नहीं कि मुझे कोई डर है वोटर या मुझे वोट नहीं पड़ेगी। अब आपको मैं सिर्फ एक मिसाल देता हूँ, शहबाज शरीफ, इसका जो केस चल रहा है, ये जो बाहर जाने की कोशिश, भागने की कोशिश कर रहा है, इसके ऊपर सिर्फ ये एक केस है 700 अरब रुपए का। जहांगीर तरीन को मैंने बड़ा वाज़ेह तरीके से कहा, वो ये कह रहे हैं कि उनसे नाइंसाफ़ी हुई। मैं नाइंसाफ़ी कभी किसी से नहीं की। तो जब मैं मुखालिफ से नहीं करता तो जो मेरी पार्टी में जहांगीर तरीन, उससे मैं कैसे करूंगा। लेकिन ये मेरा आपको वादा है कि ये जो चीनी के अंदर जिन्होंने चीनी महंगी करके अवाम को तकलीफ पहुंचा के, गरीब लोग चीनी खाता, उसके लिए चीनी सब कुछ है, उनको नुकसान पहुंचाया, ये मेरा आपसे वादा है। कभी मेरी गवर्नमेंट चली जाए उनको NRO नहीं मिलने लगा। इंतकामी कार्रवाइन जो बोर्ड कंदड़ अदालत छो नथा बनियन, जेकरे नवाज शरीफ चोरी नाहे कई त अदालतुन के मुंह छो नथो रे। जेसताईं जीअ रिवाहियां शरीफ खानदान के न छॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान अवाम सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त हिन भेरे शरीफ खानदान के NRO न मिलंदो। मरियम नवाज़ जे नाले ते लंडन में वॾा 4 महल आहिनि। मां इक़्तिदार में रहां या न रहां, मुख़ालिफ़नि खे न छॾींदुसि। नवाज़ शरीफ कूड़ ॻाल्हाए वियो। शहबाज़ बि परॾे भॼण जी कोशिश करे रहियो आहे। जहांगीर तरीन चवे थो त साणस नाइंसाफ़ी थी आहे, भले मुंहिंजी हुकूमत हली वञे, खंड महांगी कंदड़नि सां रिआयत न थींदी। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां टेलीफोनिक राब्तो। टिनी अॻवाननि जी हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ अहम नुक़्तनि ते मुशावरत। ईद खां पोइ हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक शुरू करण जो फ़ैसिलो। मौलाना फज़लुर रहमान ईद खां पोइ PDM में शामिल पार्टियुनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक में मुख्य किरदारु अदा कंदो। स्टीयरिंग कमेटी इजलास में ANP ऐं पीपल्स पार्टी खे दावत ॾियण ते बि ॻाल्हि ॿोल। मामला तेज़ थियण जी सूरत में PP ऐं ANP खे बि PDM जी स्टीयरिंग कमेटी जे इजलास में दावत ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुदैबिया पेपर मिल्स केस अटकल 1242 मिलियन रुपयनि जे फ्रॉड जी कहानी आहे। ही रक़म पानामा पेपर्स केस खां वधीक आहे। सन 2000 में केस इन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं नैब रेफरेंस दाख़िल कयो। नवाज़ शरीफ जा 2 पुट हसन ऐं हुसैन, शहबाज शरीफ ऐं उन जो सियासी वारिस हमज़ा शहबाज मरकज़ी किरदार आहिनि। इसाक़ डार फ्रॉड में शरीफ खानदान जी मदद लाइ परॾेही करेंसी जा जाली अकाउंट्स खोलाया। पकड़जी पवण ते इसाक़ डार सुल्तानी शाहिद थियो। तफ़सीली बयान बि रिकॉर्ड करायो। बाद में पंहिंजो ई बयान तां फिरी वियो ऐं चयो त इन खां ज़बरदस्ती बयान वरितो वियो। सिंध काबीना सूबे जे मुलाज़िमनि तोड़े ऑफिसर जे डोमिसाइल बाबति नैब जे ख़त खे चिड़ ॾियारींदड़ क़रार ॾेई छॾियो। नैब चेयरमैन खां जांच जो मुतालबो। काबीना इजलास दौरान ब्रीफिंग ॾिनी वई त शहज़ाद अकबर जो ख़त नैब खे सियासी मक़सदनि लाइ मुतहरिक करण जी कोशिश हुई। ख़त जी ॿोली चिड़ ॾियारींदड़ आहे, जवाब न ॾिनो वेंदो। सिंध जे स्कूलनि ऐं मदरसनि में ॿारनि खे ज़हनी, जिस्मानी ऐं जज़्बाती नुक़सान पहुचाइण ॾोह क़रार। ॿेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़ो कंदड़नि खे बि 14 साल क़ैद ऐं फ़ी एकड़ ते 1.5 लख रुपया ॾंड लॻाइण वारी फॉरेस्ट एक्ट जे सेक्शन 26 ऐं 63 में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई। बूट पॉलिश करे बचड़नि जो पेट पालींदड़ डहर की वासी फोरियत। मोहन लाल धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब न थी सघियो। तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद संदसि घर भातियुनि में रोज राड़ो मतल। वारिसनि मूजिबि धाड़ेलनि मोहन लाल जी बाज़ियाबी एवज़ 50 लख रुपया घुरिया आहिनि। असां हिकु वेलो मानी नथा खाई सघूं, रक़म किथां आणियूं। गवर्नर सिंध इमरान इस्माइल लहर की वासी फोरियत। मोहन लाल ते धाड़ेलनि जी तशद्दुद ऐं भुंग तलब करण वारी वीडियो वायरल थियल
उन जो नोटिस वठंदे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी हिदायत करे छॾी। इमरान इस्माइल चयो आहे त अहिड़ी किरियल कारोबार खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख बि मोची मोहन लाल जी बाज़ियाबी जो मुतालबो कंदे चयो आहे त धाड़ियल जदीद हथियार खणी टिकटॉक वीडियोज़ ठाहे रहिया आहिनि। जैकबाबाद, शिकारपुर, घोटकी ऐं कश्मीर में धाड़ियलनि जी रियासत क़ाइमु थियल आहे जिन खे सिंध हुकूमत जी सपोर्ट हासिल आहे। निहत्ते लोग कर रहे क्या है? इबादत। मस्जिद में स्टन ग्रेनेड्स फेंके गए, लाठीचार्ज हुआ, वाटर कैनन्स का इस्तेमाल हुआ, एरियल अटैक हुआ, रबर बुलेट्स फायर की गई। पाकिस्तान पुरजोर मजम्मत करता है और अपने फ़लस्तीनी भाइयों के साथ और अपनी उम्मा के दीगर ममालिक के साथ, उनकी आवाम के साथ, उनके नुक्ता नज़र से मुकम्मल यकजहती का इजहार करता है। आर्मी चीफ DGI काबुल में थे, उनकी मुलाकातें हुई। DGI ने मुझसे बात भी की है और मुझे उनने वहाँ की जो सूरत हाल है उस पर एतमाद में लिया। खुश आइंद बात जो मैं करना चाह रहा हूँ वो ये है कि अल्हम्दुलिल्लाह जो हम चाहते थे कि पीस और रिकन्सिलिएशन का अमल आगे बढ़े, कल की नशिस्तों के बाद उसके इम्कानात बेहतर दिखाई दे रहे। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त कंहिंखे बि पंहिंजा फ़ौजी अदा ॾियण जी इजाज़त न ॾिबी। पाकिस्तान जेको कंदो आहे पंहिंजे मफ़ाद में कंदो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त असां अफ़गान अमन सां गॾु आहियूं, कंहिं हिक दड़े जी हिमायत नथा करियो। अफ़गानिस्तान में तशद्दुद जो ख़ात्मो इंतिहाई ज़रूरी आहे। आर्मी चीफ जे अफ़गानिस्तान जे दौरे सां सूरत हाल बहितर थी आहे। फ़लस्तीन बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़िह आहे। मुस्लिम उम्मत खे इन मामले ते मुतहद थियणु पवंदो। वज़ीर आज़म जो सऊदी वारो दौरो गैर मामूली हो। नतीजा जल्द साम्हूं ईंदा। सऊदी पाकिस्तानियुनि खे 1 करोड़ नौकरियूं बि ॾींदो। फितरे जी चांवरनि जे 19,000 बोरियुनि खां सवाइ छा मिलियो? छा इमरान ख़ान 22 साल जिदोजहद एटमी मुल्क खे सऊदी बादशाह खां ज़क़वात जा चांवर वठण लाइ कई? PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म मथां तनक़ीद। बिलावल चयो त कुकुड़ जो गोश्त 400 रुपया किलो ताईं पहुचाईंदड़ इमरान ख़ान खां अवाम हिसाब ज़रूरु वठंदो। नोटिस वठण ऐं इंक्वायरी रिपोर्ट जो डटो ॾेई महांगाई ते कंट्रोल करण जूं दवाऊं वाक़ियूं थी वियूं आहिनि। NCOC ईद जे हवाले सां SOPs जारी करे छॾियूं। ईद जी नमाज़ लाइ गाइडलाइंस समूरे मुल्क ते लागू थींदियूं। ईद जा मेड़ाका खुलियल मैदाननि ते SOPs तहत थींदा। मस्जिद में नमाज़ जी सूरत में दरवाज़ा ऐं दरियूं खुलियूं रखियो वञनि। ईद जो ख़ुतबो मुख़्तसिर रखियो वञे। बीमार, कोढ़ा ऐं 15 सालनि खां घटि उमिरि वारा ईदगाह वञण खां पासो कनि। ईद नमाज़ लाइ वज़ू घर मां ऐं मुसलो गॾु नयो वञे। नमाज़ खां पहिरियां ऐं बाद में रश न लॻाई वञे। नमाज़ दौरान मास्क जो इस्तेमालु ऐं समाजी फ़ासिलो यक़ीनी बणायो वञे। मस्जिदनि में सैनिटाइज़र्स ऐं थर्मल स्क्रीन्स जो इस्तेमालु यक़ीनी बणायो वञे। मस्जिदनि जे ॿाहिरां कोरोना SOPs बाबति सजागी जा बैनर्स लॻाए वञनि। मुल्क में कोरोना वायरस जी 3 लहर दौरान क़ीमती हयातियुनि जो ज़यान जारी। 24 कलाकनि में वधीक 113 शहरी फ़ौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 19,106 थी वियो। कोरोना जा 3,084 नवां केसिस पर रिपोर्ट। मुतासिरनि जो मजमूई तादाद 8,64,557 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं 38,883 कोरोना जूं नयूं टेस्टूं कयूं वियूं। मस्बत केसिस जी शरह कंहिं हद ताईं घटिजी 7.93% थी वई। मुल्क में कोरोना बग़ैर 40 वरनि खां घटि ॼमाल वारनि शहरनि जी फ़ौतगी वारी शरह में इज़ाफ़ो। NCOC सरबराह असद उमर चयो आहे त 40 वरनि खां घटि ॼमाल वारनि माण्हुनि जी फ़ौतगियुनि जी शरह 1 खां वधीक 1.8% थी वई आहे। 40 साल खां मथे उमिरि वारनि में फ़ौतगी जी शरह 4% आहे। हैदराबाद ऐं जामशोरी जी अस्पतालनि में कोरोना वायरस वॻे वधीक 3 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। फ़ौतियुनि जो अंग वधी 353 थी वियो।
24 कलाकनि दौरान 159 केसेस रिपोर्ट थियण खां पोइ फ़ाल मरीज़नि जो अंग 2107 थी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन ते मुकम्मल अमल न थियो। कराची के ॾखण ज़िले में कोरोना SOPs जी भञकड़ियुनि ते केतिराई दुकान सील। 14 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। दादू जे कुछ इलाइक़नि में कारोबारी मर्कज़ बंद त कुछ हंधनि ते बाज़ारूं खुलियल। SOPs बि नज़रअंदाज। खिपरो में बि लॉकडाउन वारे हुक्म ते अमल न थियो। मालपीड़ी में रश, लाड़काने में अधूरो लॉकडाउन। कुछ इलाइक़नि में कारोबार बंद त कुछ इलाइक़नि में खुलियल। कंबर में बाज़ारूं खुलियल। ट्रांसपोर्ट बि जारी। केतिरनि ई शहरनि में मुकम्मल लॉकडाउन सबबि दिहाड़े ते कम कंदड़ पोरियत तब्क़े जूं परेशानियूं वधी वयूं।